जीएसएन मुत्तहिदा महाज जे शहीद कारकुनन सिराई कुर्बान खुहावड़, रूपलो चोलियाणी, नूरुल्लाह तुन्यो ऐं नादिर बुगटीअ जी पहिरीं वरसी सादगीअ सां मल्हाई वई। शहदाद कोट में शहीदन खे भेटा पेश करण लाइ रैली कढी कोटू-मोटू चौक ते रत जा ॾिया ॿारिया विया। बागोड़ी मोरीअ वटि जस्मम अॻवाननि गुलनि जी वर्खा करे शहीदन खे भेटा पेश कई। वरसी तकरीब खे हयात समेजो, अमजद लिघारी, जब्बार जुणेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीदन जो खून हिकु ॾींहुं ज़रूर रंग लाहींदो। शहदाद कोट में जस्मम कारकुनन शहीद अॻवाननि खे भेटा पेश करण लाइ सिराई कुर्बान खुहावड़ हाउस खां रैली कढी कोटू-मोटू चौक ते शहीदन जी तस्वीरुनि आॾो रत जा ॾिया ॿारिया ऐं खेनि ख़िराज तहसीन पेश कयो। उन मौक़े ते जस्मम अॻवाननि हफ़ीज़ पीरज़ादो, सुहेल भट्टी ऐं ज़ैन खुहावड़ शहीदन जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं। जस्मम पारां बशीर खान कुरैशी जी शहादत सबबि चइनी शहीदन जी वरसीअ जे मौक़े ते कंहिं बि तकरीब जो बंदोबस्तु न कयो वियो आहे। जीएसएन महाज रियाज़ चांडियो पारां रैली कढी शहीदन जे मज़ारनि ते हाज़िरी भरी वई। वाज़ेह रहे त गुज़िरियल साल 21 अप्रैल ते सांगड़ वेझो बाखोड़ी मोरीअ वटि हथियारबंदनि जस्मम अॻवाननि खे गोलियूं हणी क़तल करण खां पोइ संदन गाॾीअ खे बाहि ॾेई साड़े छॾियो हो।